जाती वेडो चीफ ऑर्गेनाइज़र वफ़ा वकार मला तरफ़ां मीरखाना मोरी ते हलंदड़ टेप बॉल क्रिकेट लीग जो शानदार फाइनल थी गुज़रियो, जंहिंमें ख़ासि महिमान तौर MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी शिरकत कई। फाइनल मैच में जे काछेलानी 11 ऐं खिज़राबाद खलीफ़ा 11 विच में ज़बरदस्त मुक़ाबिलो थियो, जंहिंमें जे काछेलानी 11 टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो ऐं मुख़ालिफ़ टीम खे 136 रन्सनि जो टारगेट ॾिनो। जवाबी बैटिंग में खिज़राबाद खलीफ़ा 11 बॉलर लाला दाऊद पठान जी बॉलिंग अॻियां क्रेज़ ते घणो देर टिकी न सघिया। काछेलानी 11 बआसानी सां खिज़राबाद खलीफ़ा 11 खे शिकस्त ॾेई विनर ट्रॉफ़ी पंहिंजे नाले करे वरिती। मीरखाना मोरी टेप बॉल क्रिकेट लीग जे फाइनल मैच में ख़ासि महिमान तौर शिरकत कंदड़ MA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी विनर टीम जे काछेलानी 11 जे कैप्टन अल्ताफ़ इंगोर्जो खे 50,000 कैश, रनर टीम खिज़राबाद 11 जी कैप्टन असद खलीफ़ो खे 30,000 कैश ऐं ट्रॉफ़ियूं ॾिनियूं, जॾहिं त मीरखाना मोरी जे ग्राउंड में फाइनल मैच ॾिसण लाइ हज़ारे माण्हुनि जो तादाद मौजूदु हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।